नाज़रीन, रहड़की भरिसां मोहम्मदपुर लिंक रोड की मरम्मत न थियण करे तबाह थी वियो आहे, जंहिं सबब रहवासी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॾिसूं था ज़हीर सूमरो जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल, असीं हिन वक्त मौजूद आहियूं रड़की लग मोहम्मदपुर रोड, जो कई सालन खां वठी ज़बू नाली जो शिकार है। अचो हितां जा जेका रवासी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, वधीक उन्हनि जो इन बारे में छा चवणु आहे। 12 को 15 साल थे रोड जो अज़ाब लगो पे असां रोजाना जो ॾाढी तकलीफ़ है, असांखे हद को वधिक तकलीफ़ है। खीर आणण नेवण मतलब ॾाढी तमाम असल जे कोई डिलीवरी वगैरह आनी तो तॾहिं भी हद को वधिक तकलीफ़ है। असांखे तमाम घणी तकलीफ़ इंदी है। स्कूल वञण में कलाक अध कलाक असां लेट थी वेंदा आहियूं, जे लाइ असांखे उस्ताद या हेड मास्टर असांखे कवर थी वेंदा आहिनि, एंगरी थींदा आहिनि। 20 सालन खां वठी को रोड जो मरम्मत जो कम न थियो आहे। 10 मिनटन जो जेको सफ़र आहे उहो 1 घंटे ताईं असांजो थी वियो आहे। मोहम्मदपुर खां राड़की एतिरा वॾा वॾा ॻोठ आहिनि जेके राड़की ऐं ॾेरकी सां मिलाइण जो रस्तो आहे। ड्यूटी ते वेंदड़ माण्हुनि खे, बीमारियुनि सबब वेंदड़ माण्हुनि खे ॾाढियूं परेशानियूं थींदियूं आहिनि। रोड जी मरम्मत कराई वञे, ठेकेदार ख़बर न आहे किथे गुम थी विया आहिनि। इन्हनि खे ॾिठो वञे, वापसि इन्हनि खे घुराए कम ते लॻायो त कमु कंप्लीट करायो वञे रोड जो। सर MP MLA जो रोड अमाउंट वठी हलाए था, बस पंहिंजे इन में जो आराम गाह में सुम्हंदा वञे। ये असांजे लाइ आज़ार आहे। ॾिसो तव्हां, ये पत्थर जो 5-6 साल आहे, ये पत्थर ही सटे हलिया, पत्थर ईअं ते गरी आहे। ठाहिण वारो को तारक वारो को तदारक वारो आहे कोई कोन। असांजी गुज़ारिश आहे इमरान खान साहब, PM साहब के, CM साहब के, खुदारा अल्लाह के वास्ते बाबा कंहिंखे मुंहिंजो अल्लाह खे मञो था न, उन्हीं के वास्ते बाबा हे रोड ठाहे जो असांखे वॾी आज़ार आहे, वॾी तकलीफ़ आहे। जी बिल्कुल, हितां जा जेका रवासी आहे उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि जो चवणु हुयो त हीअ रोड कई सालनि खां वठी ज़बू नाली जो शिकार आहे। हितां असां वटि कोई भी MLA MP ज़ाहिर न आहे थियो, वोट वची सॼे नुमाइंदा हितां हलिया विया आहिनि। ऐं जेको हितां जेका रवासी हुआ उन्हनि इहो बि चयो त जेका नंढा नंढा ॿार स्कूल वञनि था डेली बेसिस ते उहे लेट पहुचनि था, ऐं उनखां अलावा डिलीवरी केसिस या इमरजेंसी केस में रात जो अस्पतालनि में ॾाढी दुश्वारी पेश अचे थी। ऐं हिकिड़े माण्हू जो इहो बि चवणु हुयो त खुदारा हिनखे जेको आहे इन पत्थर रोड हटाए करे त कचो रोड भी ॾिनो वञे, जेकी असां सही सलामत असां जेको आहे डिलीवरी केसिस जे हवाले सां या को मरीज़ सां खणी वञूं था सही सलामत असां उनखे पहुचाए सघूं। ऐं उन आला हुकाम खां अपील कई त हीअ रोड खुदारा असांखे ठाराए ॾिनो वञे। कैमरामैन टीम सां गॾु ज़हीर सूमरो, मेरान TV न्यूज़ राड़की।